बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। अज जे लेक्चर में असीं जेको आहे अंग्रेज़ी में सिफ़त के सुञाणण जूं कुछ निशानियूं आहिनि जंहिं जे बारे में असां पढ़ंदासूं। ऐं जेकॾहिं असां कंहिं बि अखर या लफ़्ज़ जे पुठियां जेकॾहिं अहिड़ियूं निशानियूं हूंदियूं त असां उन्हनि खे आसानी सां सुञाणे सघूं था त बाबा इहे सिफ़त आहिनि, एडजेक्टिव्स आहिनि। अचो त पंहिंजे लेक्चर जी शुरूआत कयूं। असां आइडेंटिफाइंग एडजेक्टिव के सुञाणप जूं एडजेक्टिव जे या सिफ़त जे सुञाणप जूं निशानियूं। हाँ, सब का पहले असां लिखियो आहे जेकॾहिं कंहिं बि अखर जे आख़िर में ईडी हुजे, en हुजे, ful हुजे, ish हुजे, les हुजे, ly हुजे, some हुजे, ward हुजे, ward हुजे, y हुजे, al हुजे, ar हुजे, ary हुजे, ate हुजे, ble हुजे, ive हुजे, lent हुजे या ous हुजे त असां उन्हनि लफ़्ज़नि खे जेको आहे एडजेक्टिव तौर जेको आहे आइडेंटिफाई करे सघूं था। हाणे जेको आहे असां इन्हनि जेको आहे अखरनि सां जेको आहे कुझु लफ़्ज़ लिखिया आहिनि जंहिं जे आख़िर में जेको आहे इहे निशानियूं आहिनि त उन्हनि अखर जेको आहे असां लफ़्ज़नि खे आसानी सां जेको आहे उन निशानियुनि जे ज़रिए जेको आहे सुञाणे सघूं था त इहे असांजा लफ़्ज़ जेके आहिनि उहे एडजेक्टिव आहिनि। हाणे असां हिते पहिरियों लफ़्ज़ लिखियो आहे टैलेंटेड। हाणे ॾिसूं था इन जे पुठियां जेको आहे डी आहे त असां इन खे आसानी सां सुञाणे सघूं था त इहो फेल जी टी सूरत बि आहे ऐं इहा एडजेक्टिव तौर बि जेको आहे उहा यूज़ थींदी आहे। हिते ॾिसूं था पिया फिनिश्ड आहे त इन जे पुठियां बि जेको आहे ईडी लिखियल आहे त फिनिश जेको आहे फेल जी ॿी सूरत बि ॻणबी आहे, फेल जी टी सूरत बि ॻणबी आहे ऐं हमेशह जेको आहे फेल जी टी सूरत आहे उहा एन एडजेक्टिव तौर बि जेको आहे सुञाती वञे थी, छाकाणि त उहा एन एडजेक्टिव तौर बि जेको आहे इस्तेमालु थींदी आहे। कुझु लफ़्ज़ अहिड़ा आहिनि जीअं हाणे फर्स्ट कयो असां वटि हूंदो आहे लर्न आहे त असांजो सेकंड फॉर्म जेको आहे लर्नड बि आहे त उन खां अलावा जेको आहे असां उन्हनि खे जेको आहे सेकंड ऐं थर्ड फॉर्म खे जेको आहे असां आख़िर में ईडी ॾेई करे बि जेको आहे जीअं लर्न आहे त लर्न खां पोइ लर्नड। हाणे असां लर्नड खे जेको आहे असां एडजेक्टिव तौर इस्तेमालु नथा करे सघूं, लेकिन असां लर्नड जेको आहे learn ईडी जेको आहे असां उनखे एडजेक्टिव तौर इस्तेमालु करे सघूं था। उन खां बाद में हिकिड़ो ॿियो लफ़्ज़ आहे जीअं प्रूव्ड जेको आहे सेकंड फॉर्म प्रूव्ड ऐं थर्ड फॉर्म जेको आहे प्रूव्ड आहे, लेकिन असां जेको आहे प्रूव्ड खे जेको आहे एज एन एडजेक्टिव तौर जेको आहे इस्तेमालु नथा करे सघूं, लेकिन प्रूव्ड जी जगह ते जेको आहे प्रूवन लफ़्ज़ आहे जेको एन एडजेक्टिव तौर इस्तेमालु थींदो आहे। अहिड़ी तरीक़े सां फेल जो अक्सर जेको टी सूरत हूंदी आहे थर्ड फॉर्म ऑफ वर्ब जेको आहे उहा एज एन एडजेक्टिव तौर बि इस्तेमालु थींदी आहे। उन खां बाद में आहे वुडन। हाणे वुडन जेको आहे en ते ख़तम थिए थो पियो त असां इन खे आसानी सां सुञाणे सघूं था त बाबा इहो वुडन जेको आहे असांजो एडजेक्टिव आहे। उन खां पोइ आहे अर्थिंग त इहो बि en ते ख़तम थिए थो पियो त असां बि इन खे आसानी सां सुञाणे सघूं था त बाबा इहो जेको आहे असांजो एडजेक्टिव आहे। उन खां पोइ गोल्डन इहो बि en ते एंड थिए थो पियो, असां इन खे बि आसानी सां सुञाणे सघूं था त बाबा इहो एडजेक्टिव आहे। उन खां बाद में वुलन इहो बि en ते ख़तम थिए थो पियो, असां इन खे बि आसानी सां जेको आहे सुञाणे सघूं था त इहो असांजो एडजेक्टिव आहे। उन खां बाद सिल्किन en ते एंड थिए थो पियो त इहो बि असां जेको आहे आसानी सां सुञाणे सघूं था त असांजो एडजेक्टिव आहे। हाणे पहिरियों असांजो निशानी ईडी ऐं ॿी en हाणे आहे ful। हाणे ful में असां यूज़ कंदा ब्यूटीफुल बि असांजो एडजेक्टिव आहे। उन खां पोइ जॉयफुल आख़िर में ful त इहो बि असांजो एडजेक्टिव आहे। हार्मफुल आख़िर में ful त इहो बि असांजो एडजेक्टिव आहे। ful हेल्पफुल आहे इन जे पुठियां बि ful आहे त असांजो इहो बि असांजो एडजेक्टिव आहे। उन खां बाद में जंहिं जे पुठियां ish हुजे त उहो बि असांजो जेको आहे एडजेक्टिव हूंदो, जीअं आहे रेडिश इन जे पुठियां बि ish आहे त असांजो एडजेक्टिव आहे। फूलिश आहे इहो बि ish ते ख़तम थिए थो पियो, इहो असांजो एडजेक्टिव आहे। बॉयश इहो बि ish ते ख़तम थिए थो पियो, इहो बि असांजो जेको आहे एडजेक्टिव आहे। उन खां बाद में जंहिं जे पुठियां les जीअं आहे शेमलेस त les ते ख़तम थिए थो, इहो बि असांजो एडजेक्टिव आहे। हेल्पफुल हुयो हे हेल्पलेस आहे त इहो बि असांजो एडजेक्टिव आहे। ब्लेमलेस इहो बि les ते ख़तम थिए थो, असांजो एडजेक्टिव। उन खां बाद में ly ते जीअं आहे मैनली इहो बि ly ते ख़तम थिए थो, असांजो एडजेक्टिव आहे। गॉडली इहो बि ly ते ख़तम थिए थो पियो त इहो बि असांजो जेको आहे एडजेक्टिव आहे। उन खां बाद में लवली इहो बि असांजो ly ते ख़तम थिए थो पियो, इहो बि असांजो जेको आहे एडजेक्टिव आहे। उन खां बाद में आहे सम
सम ते जेके SOME ते खत्म थिए तो पियो तो वो लफ्ज भी असांजो एडजेक्टिव थी आहे हैंडसम ऐं उन खां बाद में आहे ट्रबलसम टायरसम ताणे सुना ये सभी जेके आहिनि असांजा SOME ते खत्म थिया इहे बि असांजा छा आहिनि एडजेक्टिव आहिनि उन खां बाद में वर्ड जीअं आहे फॉरवर्ड बैकवर्ड होमवर्ड ये सभी भी जेको WARD ते खत्म थियनि था पिया त असां बि इन्हनि खे आसानी सां सुञाणे सघूं था त इहे बि असांजा जेको आहे एडजेक्टिव आहिनि उन खां बाद में आहे वाय सां जेका एंड थिए जीअं आहे हेल्थ मां हेल्दी ते जे वाय सां खत्म थिए त ॿियो असांजो एडजेक्टिव आहे ग्रीड मां आहे ग्रेडी इहो बि असांजो जेको आहे वाय ते एंड थियो त इहो असांजो एडजेक्टिव आहे हेवी जेको आहे इहो वाय ते खत्म थिए त इहो बि असांजो एडजेक्टिव आहे उन खां पोइ वेल्दी आहे इहो बि वाय ते एंड थिए त इहो असांजो एडजेक्टिव आहे उन खां बाद में आहे एल जेकॾहिं के लफ़्ज़ जेका आहिनि वर्ड्स आहिनि जेकॾहिं उहे एल ते ख़तम थियनि था पिया त असां उन्हनि खे बि एडजेक्टिव तस्वुर कंदा जीअं लीगल इलीगल नेशनल रीजनल लोकल पर्सनल त हाणे जेका बि इहे एल ते ख़तम थियनि था पिया इहे सभु जा सभु जेका असांजा आहिनि एडजेक्टिव आहिनि उन खां बाद में आहे AR ते जेकॾहिं ख़तम थियनि था पिया असां हिते आख़िर में लिखियल भुलिजी वियासीं AR आहे जीअं रेगुलर आहे इनजे पुठियां AR आहे पॉपुलर आहे उनजे पुठियां बि AR आहे त असां इनखे चवंदा जंहिंजे पुठियां AR हूंदा त असां उन्हनि खे बि एडजेक्टिव तौर तस्वुर कंदासीं उन खां बाद में जंहिंजे पुठियां AR वायो हुजे जीअं आहे असांजो नेसेसरी ऑर्डिनरी कंपलसरी सॉरी जेको असां लिखण जेको आहे इहो कंपलसरी OR आहे इहो जेको असांजो थी वियो त उन खां बाद में जेकॾहिं कंहिंजे पुठियां FEE अखर वर्ड हुजे त असां उनखे बि जेको आहे एडजेक्टिव तस्वुर जीअं आहे फॉर्चूनेट डेलिकेट एक्यूरेट प्राइवेट त इन सभी जे पोयां जेके सभई लफ़्ज़ आहिनि ATE ते ख़तम थियनि था त असां इन्हनि खे बि चवंदा इहे असांजा एडजेक्टिव आहिनि उन खां बाद में आहे BLE जेकॾहिं असांजा लफ़्ज़ जेको आहे BLE ते ख़तम थियनि था त असां उनखे बि एडजेक्टिव तौर तस्वुर कंदा जीअं आहे BLE जीअं आहे फीबल उन खां पोइ सेंसिबल BLE ते ख़तम थिए थो पियो उन खां बाद में आहे जेकॾहिं असांजा लफ़्ज़ जेको आहे IVE ते ख़तम थियनि त असां उन्हनि खे बि जेको आहे एडजेक्टिव तस्वुर कंदा जीअं आहे एक्टिव इफेक्टिव प्रिवेंटिव स्पोर्टिव ये असांजो जेको आहे एडजेक्टिव आहिनि जॾहिं त इहे जेको IVE सां एंड थी रहिया आहिनि उन खां बाद में आहे जंहिंजे पुठियां LENT थी वियो जीअं एडोलेंट ट्रोबोलेंट त इहे अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जंहिंजे आख़िर में जेको LENT थी अहिड़ा जेकॾहिं ॿिया लफ़्ज़ ॾिसंदासीं त उनखे आसानी सां सुञाणींदासीं त इहे बाबा एडजेक्टिव आहिनि उन खां बाद में आख़िर में आहे OUS जंहिंजे आख़िर में हुजे जीअं डेंजरस उन खां बाद में आहे फोरियस विगोरस ऐं ग्लोरियस ये असांजा अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जेके OUS ते एंड थियनि था पिया दोस्तों अॼु जे लेक्चर में असां जेको आहे सिफ़त खे जेको आहे एडजेक्टिव ते सुञाणण जूं कुझु निशानियूं हुयूं जेकॾहिं उहे निशानियूं असांखे कंहिं बि लफ़्ज़ जे पुठियां मिलनि थियूं त असां उन्हनि खे आसानी सां सुञाणे वेंदासीं त बाबा इहो जेको लफ़्ज़ आहे असांजो एडजेक्टिव आहे जेके तव्हांखे असांजो अॼु जो लेक्चर पसंदि आयो हुजे त इनखे लाइक कयो शेयर कयो ऐं असांजे चैनल AWK एकेडमी खे सब्सक्राइब कयो वॾी महिरबानी अस्सलाम वालेकुम।